दादू रिपोर्ट नदीम शानी ज़िले के काशे में वाक़ तारीख़ी गोड़ हाजी खान जो रहवासी गुलाम अब्बास खोसो दादू प्रेस क्लब पहुंची एहतजाज कंदे मीडिया अॻियां आहियूं त असांजी 10,000 फुटनि ते रिहायशी जगह है जेका मुंहिंजे वालिद अलवरायो खोसो जे नाले ते आहे। उहा जगह 2010 वारी ॿोॾ में पट पइजी वई हुई। उन प्लाट ते वरी हाणे असांजो चाचो रजिब खोसो ऐं संदसि पुटु इमरान कामरान अरशद खोसो वारा हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिन जो त कुछ वक़्त अॻु अहिड़ो फ़ैसिलो ॻोठ जे नेक मर्दनि कयो ऐं फ़ैसिलो असांजे हक़ में थियो। कब्ज़े वारे धुर फ़ैसिले खां पोइ कब्ज़े वारे धुर ते फ़ैसिले वारनि असांजे तॾे ते माफ़ी वठण लाइ चयो वियो, पर ई बाअसर असां वटि माफ़ी लाइ बि न आया ऐं फ़ैसिलो बि क़बूल न कयो। हिन वधीक चयो त मुख़ालिफ़ धुर वारनि मूंखे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं प्लाट तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾिनियूं। अहिड़ी रिपोर्ट काशे जे ड्रिगवाला पुलिस स्टेशन ते दाख़िल कराई ऐं DSP जूही सां बि मुलाक़ात करे वाक़े बाबति तफ़सील ॾिना, पर पुलिस भी इन महल ताईं कख भनी वेणो ना है कि पुलिस उन्हनि बाअसर माण्हुनि जी वांगार वही रही है। असां गरीब माण्हू आहियूं, असांजी केरु ॿुधण लाइ तयारु न। जवाबदारनि असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजी जान खे ख़तरो आहे। एहतजाज कंदड़ गुलाम अब्बास खोसो मुतालबो कयो त IG, CND, IG हैदराबाद ऐं SSP मुंहिंजे एहतजाज जो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे।